दोस्तों अस्सलाम वालेकुम। सिंधी गीतन जो अमर रागी राग जो राणो सरमन सिंधी। दोस्तों सिंधी मौसीक़ीअ जो अमर रागी सरमन सिंधी केरु ऐं किथां जो आहे? छा सरमन सिंधी वाकई पंजाबी हुयो? खेसि साज़िश ज़रिए मारायो वियो या संदसि मौत हिकु इत्काफ़ी वाक़ियो हुयो? दोस्तों जेकॾहिं असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त असांजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक जी तरफ़। दोस्तों चवंदा आहिनि त कुदरत जे तख़लीक़ कयल हर साह वारे तोड़े बेजान खे फना थियणो आहे। कुझु माण्हू पंहिंजे मुख़लिस किरदार सबबु तारीख़ में अमर थी वेंदा आहिनि। सिंध जो सदा हयात फनकार सरमन सिंधी उर्फ़ अब्दुर्रहमान मुग़ल उन्हनि तारीख़ी शख़्सियतनि मंझां हिकु आहे। सरमन सिंधी 7 जुलाई 1961 ईस्वी दारे परियाली शहर में हयात मुग़ल जे घर में जनम वरितो। सरमन सिंधी शुरूआती तालीम सां गॾु 1980 डिप्लोमा जी डिग्री हासिल करण ताईं खैरपुर मीरठ पढ़ंदो रहियो। 1984 ईस्वी में खेसि हैदराबाद जे बिल्डिंग कंट्रोल डिपार्टमेंट में सिविल इंजीनियरिंग तौरु मुलाज़मत मिलियो। वाज़े रहे त संदसि जा वॾा असल पंजाब खां लॾे आया, लेकिन खेसि सिंध जी मोहबत हद खां वधीक पसंदि आई। हर कंहिंखे ख़बर आहे त पाकिस्तान रियासती इदारनि हथ यरगमाल मुल्क आहे। असीं सभु हिकु ग़ुलाम क़ौम आहियूं। उन वक़्त जे जनरल ज़ियाउल हक़ सरमन सिंधीअ जे गुरबत अवाम सां वेझड़ाइप ऐं ग़रीब अवाम जी तर्जमानी जा गीत बिल्कुलु नापसंद हुया। 27 डिसंबर 1996 ईस्वीअ ते मदीने खां वापसी ईंदे संदसि कार जो टालर सां ख़ौफ़नाक हादिसो थियो, जंहिं में सरमन मालिक हक़ीक़ी सां मिलियो। हिकु राय आम आहे त संदसि मौत पुठियां रियासती इदारनि जी साज़िश हुई ऐं सरमंद जो आवाज़ अॼु बि असांजे दिलनि में आहे।